पिटशामा ख़बर ईंदा हालो त शहदादपुर जे वकील शिराज लाखो ते कब्ज़ा खोरी जे इल्ज़ाम हेठि असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर जे हिदायतुनि ते पुलिस पारां तशद्दुद करण खिलाफ़ सवई वकीलनि पारां बिटशा लॻ क़ौमी इशारात ते धरणो हयो वियो। वकील बिरादरी एडवोकेट गुलाम मुस्तफ़ा सूमरो जी अॻुवाणी में बिटशा लॻ क़ौमी इशारात ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। क़ौमी इशारात ते धरणे सबबि ॿिन्ही तरफ़नि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई ऐं गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते वकील बिरादरी जे अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर वॾेरनि जी वंगार वहंदे वकील शिराज लाखो ते पुलिस हथां वियाशाणो तशद्दुद करायो आहे। हिननि चयो त डिप्टी कमिश्नर जे मना करण बावजूद असिस्टेंट कमिश्नर पंहिंजी मनमानी कंदे मोकल वारे ॾियारे वकील शिराज लाखो जी ऑफिस ते चढ़ाई करे बंडा कई ऐं वकील खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। हिननि मुतालबो कयो त असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर ते फौरी तौर ते केस दाख़िल कयो वञे, ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। ॿिए तरफ़ शहदादपुर थाणे जे असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर जावेद डायरी, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर लियाकत कलोड़ो, एडिशनल SHO लाल बहादुर ऐं खलील अबड़ो ते केस दाख़िल थियण खां पोइ वकील बिरादरी पारां क़ौमी इशारात ते लॻल धरणो ख़त्म कयो वियो आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।